असांजी घर वारी वञनि पिया ॿार नंढो बि साण ॿी कंदे पैर थिया हिननि जो पाण में जहिड़ो असांजो कंहिंसां तनाज़ो न आहे तकरार कंहिंसां न आहे पैर जो हणंदा आया त ॿार दुकान में अंदरि घिरी विया घणा घिरी जो अंदरि विया त हे बि कंदड़ भॻो हुननि बेस्ट आया जंहिंमें गोली असांजे खे बि लॻी वई असांजो कंहिंसां जहिड़ो तकरार असांजो हक़ थियो वञे SHO साहब खे DIG साहब खे SP साहब खे असांजो हक़ थियो वञे मुसरत नालो असांजी भेण ई कल्ह पंहिंजी छा नालो रेशम गली में विया छा नालो शॉपिंग करण बहाने खुली दहशतगर्दी न को इंसाफ़ आहे न को ख़ुदा फरियाद आहे पंहिंजे जेको अचे जंहिंखे जेको क़तलाम करे वञे का शइ नथी ख़बर पए पंहिंजी जेके बि दुश्मन वञी कंहिं जाइन ते निभाइनि हिते अची ग़रीबनि मज़लूमनि जा रोज़ रोज़ अहिड़ा खून अहिड़ा क़तला शख़्स मुज़म्मत कयूं था असां DIG साहब को इंसाफ़ घुरूं था जेके कातिल आहिनि उन्हनि खे सरेआम फांसी ॾिनी वञे ऐं आईंदा जे लाइ अहिड़ो सबक़ जेसिताईं हिननि खे न कंदा असां वधीक एतिजा कराईंदा अञा पंहिंजो दाइरो वधाईंदासीं हिन शयुनि जे लाइ।